काब दुनिया जी दुआ ना है गुनी सिर्फ अल्लाह जी रज़ा गुनी आ छो त जिक्र आहे ही अल्लाह जी रज़ा जे हासिल करण जे लाइ ताकि तव्हां दुआ करो त वरी रज़ा अल्लाह जी वठो तंहिंजे करे तव्हां असांखे पंहिंजे नियतुनि जो पंहिंजी दुरुस्ती हुजणु घुरिजे। हज़रत इमाम बुखारी रज़ी अल्लाह ताला अन्हु जेका पहिरीं हदीस पाक आंदी आहे उहा बि मुंहिंजा साईं इन जे लाइ नियत वारी आंदी ताकि तालिब शागिर्द पढ़ण वारो हासिल करण वारो इन किताब खे पढ़ण खां पहिरियां पंहिंजे नियत खे ठीक करे वठे पोइ वरी अॻिते हदीस जो ज़ख़ीरो पढ़े त अल्लाह हुन जे ज़ाहिर खे बि पाक फरमाईंदो त हुन जे बातिन खे बि अल्लाह पाक फरमाईंदो। हदीस पाक जो तर्जुमो मां करे छॾियां थो। हज़रत सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु मिंबर ते फरमाए रहिया हुआ। अलकमा बिन वक्कास लैसी फरमाए तो हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु खां ॿुधो पाण फरमायो तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधो हुज़ूर फरमाइनि पिया त अमलनि जो दारो मदारो नियतुनि ते आहे ऐं मर्द जे लाइ उहो आहे जेकी नियत कयई जंहिंजी हिजरत दुनिया जे तरफ़ आहे उनखे हासिल कंदो ऐं औरत जे तरफ़ आहे त उन सां निकाह कंदो पोइ उन जी हिजरत उन जे तरफ़ आहे जंहिंजे तरफ़ उन हिजरत कई माना जंहिंजो मक़सद हिजरत मां जेको हूंदो हिजरत हिते फरमाई वई हाणे को बि तव्हां सां अमल कयूं था मदरसो जोड़ायूं था ठहरायूं था हलायूं था हिन महफ़िल में अचूं था तावल कयूं था जेका असांजी नियत हूंदी उन नियत खे ॾिसी करे उन जे मथां सवाब मुरतब थींदो। तंहिंजे करे नियत कॾहिं ईअं बि थींदो आहे त हिकिड़े अमल में केतिरियूं ई नियतूं थींदियूं आहिनि पोइ जेतिरियूं नियतूं भलियूं हूंदियूं ओतिरा अलाह सवाब अता फरमाईंदो। शेख अब्दुल मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैह मिशकात शरीफ जे शरह में लिखियो आहे इन हदीस जे हेठां फरमाए तो हिकिड़े माण्हूअ जो मस्जिद में अचण जो इरादो आहे नियत कई वञा तो नमाज़ पढ़ण जे लाइ ठीकु आहे नमाज़ पढ़ण जे लाइ आयो उनखे सवाब मिलंदो पर जेकॾहिं उन में घणियूं माण्हू नियतूं करे मां मस्जिद वञा थो या नियत करे अल्लाह जी रज़ा जे लाइ अलॻि सवाब मस्जिद जो दीदार कंदुसि अलॻि सवाब मुस्लमाननि सां मिलंदुसि अलॻि सवाब उन्हनि खे सुन्नत मुताबिक़ सलाम चवंदुसि अलॻि सवाब उन्हनि खां वेही करे सिखंदुसि अलॻि सवाब उन्हनि खे वञी का हदीस या शरई मसइलो सेखारींदुसि उनजो अलॻि सवाब मुस्लमाननि सां दीनी इस्लामी कचहरी थींदी उनजो अलॻि सवाब मस्जिद में इतिकाफ़ जी नियत सां वञी वेहंदुसि अलॻि सवाब माना जमात सां नमाज़ वञी पढ़ंदुसि अलॻि सवाब माना जेतिरियूं माण्हू नियतूं कंदियूं कंदो अमल त उनजो हिकिड़ो आहे पर नियतूं उनजूं घणियूं आहिनि अल्लाह उनखे उनजे नियतुनि खे ॾिसी केतिरा सवाब अता अल्लामा इस्फराइनी बुखारी शरीफ जो शरह लिखियो आहे उन में इन हदीस जे हेठां लिखियो आहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम जॾहिं दुनिया ते तशरीफ़ वठी आया हुआ त हज़रत आदम अलैहिस्सलाम जानवर हिकु पहिरियां ई हुआ ख़ल्क़ ॿी ताबाद हुई इंसान बाद में हज़रत आदम अलैहिस्सलाम पहिरियां आया हरण आया हज़रत आदम अलैहिस्सलाम हरण जो हिकिड़ो टोलो आयो अल्लाह जे नबी सां मिलिया खिदमत में हाज़िर थिया अल्लाह जे नबी फरमाए छो आया हो सही तुंहिंजी ज़ियारत जे लाइ आया पर मैं अच्छा ये पुठीअ ते खणी हथ जो घुमाई त हरण में हेठां मुश्क मुश्क वारो दुन जंहिंमां मुश्क ॿियनि खे जो ख़बर पई काॾे विया हो हज़रत आदम अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी ज़मीन ते आयो आहे सभई अचनि था सलाम करण असां वियासीं हेठां दुन तव्हांजे लड़के जो छाजो थी दुआ फरमाई हथ जो घुमाई इहो दुन हेठां मुश्क जो अची वियो जो असां बि वञो हू बि आया हाणे हू छाजे लाइ आया हो त आया हा ज़ियारत जे इरादे सां छो त उन्हनि जी इरादो जितां हलिया हुआ उनजो उतां खां उनजो इरादो ज़ियारत जो पर हिन जो इरादो कहिड़ो त असां बि मिली अचूं हे दुन वठी आया आहिनि असां बि मुश्क वारो दुन वठी अचूं आया अल्लाह जे नबीअ जे हुज़ूर में अल्लाह जे नबी फरमाए छाजे लाइ आयो साईं तुंहिंजे ज़ियारत मेहरबानी आया होता हे भी वापस मोटिया हाणे पोयनि पेरनि खां पुछो त यार असां तव्हां सां मेहरबानी थी असां सां कुझु बि कोन थियो तव्हां में मुश्क दुन में दुन वारो मुश्क अची वियो असांखे त कोन मिलियो जे बाबा
तांजे नियत असांजे नियत में फर्क हो असां दुन वठण कोन वियासीं मुश्क वठण कोन वियासीं असां वियासीं हज़रत आदम जे सिर्फ़ दीदार ते सुभान अल्लाह तव्हां विया हो मुश्क जी दुन जी नियत करे तंहिंजे करे ख़ालिस खुदा जी नियत कान हुई पोइ असांखे उहो मिलियो अजर उहो मुश्क मिलियो तव्हांखे कोन मिलियो हरकत वरी अहिड़ी थी जो अॼु सूदो उन्हनि हणनि जे नसुल में हिकिड़ा अहिड़ा हण जिन में मुश्क अचे थो ॿिया अहिड़ा हण जंहिंमें मुश्क नथो अचे हुननि जो बि नसुल हले थो हुननि जो बि नसुल हले थो हुननि जे वॾनि खे नियत जो अहिड़ो त फिल्म मिलियो जो अॼु ताईं ऐं क़यामत ताईं उन्हनि जे नसुल में दुआ जी बरकत हलंदी रहंदी ऐं मुश्क जो दुन कोन हलंदो